नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती जे लाइ बॉयज़ हाई स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि जी शानदार रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी हेडमास्टर कादिर बख़्श चांडियो, अताउल्ला चांडियो, समाजी अॻुवाण मोहम्मद अली ख़ासकेली जी अॻुवाणी में उस्ताद ऐं शागिर्दनि वॾे जोश ऐं जज़्बे सां रैली कढी कश्मीरियुनि जे हक़नि में नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणी चयो त असां मोदी सरकार ऐं भारतीय फ़ौज पारां जेको कश्मीर में बेगुनाह रत वहायो वञे थो ऐं इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं कयूं वञनि थियूं, उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अक़वामी मुतहिदा खां मुतालबो करियूं था त कश्मीरियुनि खे ख़ुदि मुख़्तियार कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।